अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है। उम्मीद है तव्हां सभई बिल्कुल ठीक ठाक हूंदा। जी हाँ दोस्तों, हम सफ़र एंटरटेनमेंट एंड न्यूज़ जे हिन यूट्यूब चैनल ते अवां जे लाइ अॼु वताए फ़क़ीर जो गुफ़्तो खणी हाज़िर थियो आहियां। उम्मीद आहे त अॼोको वताए फ़क़ीर जो ही गुफ़्तो अवां खे ज़रूर पसंद ईंदो। वताए फ़क़ीर गुफ़्तनि जो बादशाह आहियां ऐं वताए फ़क़ीर भोगन में अक्सर अहिड़ी त दानाई जी ॻाल्हि करे वेंदो हो जो माण्हुनि खे ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं हुयूं। वताए फ़क़ीर जे गुफ़्तनि में मज़ाह सां गॾोगॾु हिक सुठी सम्झाणी भी हुंदी हुई। इहा ही वजह है जो अॼु ताईं वताए फ़क़ीर जा गुफ़्ता महफ़िलुनि में, उताकुनि ते ऐं मेड़ाकनि में वॾी दिलचस्पी सां ॿुधाया वञनि था। त दोस्तों हलूं था अॼोके गुफ़्ते जी तरफ़। गुफ़्तो आहे त हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर कंहिं तलाउ में वहिजी रहियो हो। हिन जा कपिड़ा तलाउ जे कप ते रखियल हुआ। हिकिड़े हरकतीअ छा कयो जो हुन जी कमीज़ ते कोयले सां गॾह जी तस्वीर ठाहे छॾियईं। फ़क़ीर जॾहिं वहिजी ॿाहिरि निकितो ऐं कपिड़ा पए पाताईं त हिन खे संदसि कपिड़नि ते गॾह जी तस्वीर नज़र आई। वताए फ़क़ीर ओसे पासे ॾिसी वॾे वाके चयो, कहिड़े गॾह मुंहिंजी कमीज़ सां मुंहुं उॻियो आहे। इहो ॿुधी भर में बीठल माण्हू टहक ॾेई खिलण लॻा। कॾहिं कॾहिं ॿियनि सां कयल मज़ाक माण्हूअ खे गिचीअ में बि पइजी वेंदी आहे। अहिड़ी बि कंहिं सां मज़ाक न कजे जो बाद में वरी पाण खे शर्मिंदो थियणो पवे, पाण खे ई पशेमानी थिए। त दोस्तों अव्हां खे अॼोको ही गुफ़्तो कीअं लॻो, पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कंदा त जीअं असीं अव्हां लाइ हिन यूट्यूब चैनल हमसफ़र एंटरटेनमेंट ऐं न्यूज़ ते अव्हां जी पसंद जूं आखाणियूं ऐं गुफ़्ता खणी अची सघूं। अॻिले गुफ़्ते अॻिली आखाणी ताईं पंहिंजे मेज़बान मंजरी लोग खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत, अला निगहबान, अला वाही।